टंडो मोहम्मद खान, ब्यूरो चीफ मुजफ्फर अली ब्रोही, SHO शेख भिरकियो हक नवाज़ जुड़िंजो जो किफ़ालत कार्ड सेंटर शेख भिरकियो जो अचतो दौरो सेंटर जो जाइज़ो वरितो। उन मौके ते SHO शेख भिरकियो ॻाल्हाईंदे चयो त सेंटर ते औरतुनि खे बहितरीन नमूने सां आयल वज़ीफ़ो मिली रहियो आहे। मूं हर हिकु औरत खां मालूमात वरिती आहे। कंहिं बि औरत कटौती जी का बि शिकायत नाहे कई। SHO हक नवाज़ जुड़िंजो डिवाइस होल्डरनि खे पाबंद कयो त अगरि कंहिं बि औरत शिकायत कई त कटौती जी त उन डिवाइस होल्डर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सेंटर ते मौजूदु पुलिस एहलकार ऐं लेडीज़ पुलिस एहलकारनि खे पाबंद बणायो त अगरि का औरत शिकायत करे त फ़ौरन मूं सां राब्तो कयो वञे त जीअं मुस्तहिक औरत सां इंसाफ़ थी सघे।